जो मां हिन ते हिकिड़ो वीडियो ठाहियां छो त हीउ सवाल थोरो ट्रिकी आहे। सवाल छा आहे, if 45% of students fail and 550 students pass, find total students। यानी जेकॾहिं टोटल स्टूडेंट नैना ने ॻोल्हणा आहिनि, उन्हनि टोटल मां 45% फेल थिया आहिनि ऐं 550 जेके शागिर्द आहिनि उहे पास थिया आहिनि। ॿुधायो त टोटल स्टूडेंट घणा आहिनि। अचो डेटा ठाहियूं। जेके फेल आहिनि उहे आहिनि 45%, पर नंबरिंग में अलाए घणा आहिनि। जेके पास आहिनि 100% हूंदी आहे न, टोटल स्टूडेंट 100% हूंदा आहिनि, त उन में जेकॾहिं 45% फेल आहिनि त ॿिया जेके पास 55% जेके हूंदा उहे पास हूंदा। ऐं उहे 55% घणा आहिनि? 550 नंबरिंग में हिन जो मिलियल आहे। फेल 45% उहे न आहिनि मिलियल। असांखे ॿियो ॻोल्हणो आहे त टोटल शागिर्द घणा आहिनि। यानी असांखे ॿ शयूं ॻोल्हियूं, हिकु त फेल घणा आहिनि ऐं ॿियो ॻोल्हणो आहे टोटल। मेन असांजो टारगेट आहे टोटल ॻोल्हियो, पर टोटल जे लाइ फेल खपनि। हलूं था पास खे खणो। दोस्तो पास घणा आहिनि? 55%। इन्हनि में असांखे आसानी सां फेल्यूर मिली वेंदा। जेकॾहिं 55% आहे 550 त 1% घणी थींदी? या ॿियनि लफ़्ज़नि में ॿिन्ही पासे अगरि मां 55 डिवाइड करे वञा, वंड करे वञा 55 ॿिन्ही पासे, त हिते मूंखे बचंदो 1% ऐं हिते मूंखे बचंदो 10। यानी हिन हिसाब में 1% 10 जे बराबरि आहे। त जेकॾहिं हाणे वरी हिन सां मां ज़रब कयां 45 ॿिन्ही पासे, छो त मूंखे 45% खपे, हिते थी वेंदी मुंहिंजी 45% ऐं हिते थी वेंदी 450। त यानी 45% जेके आहिनि मुंहिंजा घणा आहिनि? 450। त टोटल स्टूडेंट घणा थींदा? फेल्यूर ऐं पास मिलाए करे टोटल थींदा। फेल्यूर आहिनि 450 ऐं पासिंग स्टूडेंट्स आहिनि 550, त थी वियो 1000। टोटल स्टूडेंट्स असांजा घणा थींदा? 1000। हिन क़िस्म जा जेके बि सवाल अची वञनि, कॾहिं हिते थी सघे थो त 45% फेल 450 ॾेई छॾनि, ही तव्हांखे चवनि त नाहे मिलियल, त तव्हां इन ई साॻे तरीक़े सां ॿिन्ही पासे 45 डिवाइड कराए 1% जी वैल्यू कढी आसानी सां इन तरीक़े सां जवाबु ॻोल्हे सघो था। ठीकु आहे दोस्तो? या वरी मिलियल हुजे त 45% हे आहिनि, उहे त मतिलबु हिन में टोटल मिलियल हुजे ऐं हिकिड़ो हितो मिलियल हुजे फेल्यूर ऐं पास ॻोल्हणो हुजे, उहो बि ईज़ी आहे। ठीकु आहे दोस्तो? उमेद आहे तव्हांखे ही क्वेश्चन सम्झ में आयो हूंदो। मूं सोचियो वीडियो ठाहियो, हुन दोस्त खे बि शेयर कयां ऐं तव्हां सभिनी सां बि इहा क्वेश्चन वंडियां जीअं तव्हां आसानी सां इहे अहिड़े क़िस्म जा सवाल हल करे वञो। नेक्स्ट वीडियो ताईं ख़ुदा हाफ़िज़। जी एस एल।